अस्सलाम दोस्तों, अज जो ही मुझे ब्लॉग जो है सिंध के प्रमोट करण जो है। अज अस भिटाई की नगरी में भिटाई म्यूज़ियम है नाले से उनके प्रमोशन करण के लिए सभी सिंधी दोस्तन के पुरज़ोर अपील कंदुम तो शहन मागन के जो है प्रमोट कंदा कयो। हिते लतीफ़ जी सूरमी मार जो है ससी पुनोजा के दास्तान जेके किस्सा आहिनि सो उन्हनि जा हिते मजसमा तौर तौर हूंदे इन म्यूज़ियम में तमामु तारीख़ी शयूं बि आहिनि जेके हिनखे हिते शेख अयाज़ जो हिते आख़िरी आरामगाह रखियो वियो आहे ऐं लतीफ़ साईं जी पाण जी आरामगाह आख़िरी थी आहे भिटाई जे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई साहिब जी। उनजे हेठि सिधो ई लहंदो फ्रंट ते साम्हूं हिकिड़ो वॾो दरियाउ आहे, उहो बि घुमण वटि आहे। उते ॿेड़ी रखी वई आहे जंहिं मां तव्हां लुत्फ़ अंदोज़ थी सघंदा, पंहिंजी फैमिली सां अचणु जहिड़ो आहे ऐं पंहिंजी शयुनि खे प्रमोट कंदा। हीअ वीडियो में वधीक माण्हू तव्हां ॾिसंदो अॻिते हली त इनशाला तव्हांखे मज़ो ईंदो बाक़ाइदे शयुनि मां। ऐं कोशिशि कयो त पंहिंजी शयुनि खे प्रमोशन ॾियो। लॉकडाउन खां पोइ दरगाहूं उहे खुलियूं आहिनि, मां आयो आहियां वरी हिकु विच में मां लॉकडाउन न ठाहियो हुयो पंहिंजो ब्लॉग, तो हीअ मुंहिंजो ब्लॉग जेको आहे पंहिंजी शयुनि खे प्रमोट करण जे लाइ पंहिंजी शयुनि खे प्रमोट कयो, पंहिंजे सिंधी माण्हुनि खे प्रमोट कयो। ऐं जी लतीफ़ यारे भाउ खे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब लाइक ज़रूरु कंदा ऐं मुंहिंजे हिन ब्लॉग खे जेतिरो थी सघे तो सही कंदा, महिरबानी। हे भिटाई म्यूज़ियम में लतीफ़ जो हाल आहे, तव्हां ॾिसी रहिया हो चो तरफ़ हे आर्टिस्ट जा लॻल आहिनि। शायदि महफ़िल थींदी रहंदी हुजे, बहरहाल इहा मूंखे ख़बर न आहे, पर तमामु बहितरीनु माहौल हिते ॾिसण वटि आहे। ऐं तव्हांजी फैमिली सां अचणु जहिड़ा आहे, दोस्त पाण में अगरि अचो था पंहिंजी शयुनि खे प्रमोट कयो, तमामु बहितरीनु हीउ हाल आहे। हिते म्यूज़िक लतीफ़ जो राग बि थींदो हूंदो ऐं तमामु सुठो आहे। जेतिरो थी सघे त पंहिंजे शहरनि खे पंहिंजे सुठे मल तकड़ खे प्रमोट कयो शहरनि खे। ऐं भिटाई जी नगरीअ में लतीफ़ जॾहिं खां शेख अयाज़ जो आरामगाह रखियो वियो उनखां पोइ तमामु हिते हिकु टूरिज़म प्लेस ठाहियो वियो आहे। हिते ॿेड़ियूं रखियूं वियूं, पाणी दरियो छॾियो वियो आहे विच में, तमामु बहितरीनु शइ आहे। हिते अचो पंहिंजे शहरनि जी मालिकी कयो, घुमो फिरो ऐं इंजॉय कयो, महिरबानी। जिथे हर सालाना मेलो ऐं कॉन्फ्रेंस थींदी आहे, हीअ उहो हाल आहे, तव्हां ॾिसी सघो था दोस्तो, तव्हांजे नज़र में आहे हीअ हाल। हिते हर साल भिटाई जी प्रेस कॉन्फ्रेंस जेकी भिटाई प्रेस थींदी आहे कॉन्फ्रेंस, उहो हे हाल आहे। सुणी मेहार जो लोक दास्तान जेको शाह जी शायरी में मिले थो, जेको हिकु पुराणो सिंधी लोक अदब जो दास्तान आहे। सुणी सामटिया बिरादरी सां तालुक रखंदड़ जरकत सामटियो जी धी हुई, जॾहिं त मेहार निंगामड़ो बिरादरी सां तालुक रखंदड़ गहवर जो पुट हो ऐं संदसि असुल नालो सहाड़ हो। ही लोक दास्तान ढिलोराय जे दौर खां तालुक रखे थो। ढिलोराय गालबन अरबन जे आख़िरी या सुमरन जे शुरुआती दौर में हिकु नंढड़ो हाकिम हो। इहो दौर 4-5 हिजरी या 12वीं सदी जो दौर आहे। ही दास्तान सिंधु दरिया जे हिकु नंढे वहकिरे लोहाणो ढोरो सां ॻंढियल आहे, जेको कॾहिं शहदादपुर जे ओलह में वहंदो हुयो, जॾहिं त अरब दौर में शहदादपुर जे ओभर तरफ़ खां वहंदो हुयो। सुणी जी शादी वाहुचा बिरादरी जे फर्द ॾम सां थियल हुई। पंहिंजी शादी जे 1660 दौरान संदन माइटनि खां खीर पीआरण वारी रस्म विसरी वई हुई। कंहिं औरत खीर पीआरण वारी रस्म पूरी न करण खे बदसोण समझियो ऐं हुन जी पूराई लाइ वेझड़ाई में मेहार जे वाड़े खां खीर आणण लाइ चयो। मेहार रातो को बचल खीर घुरंदड़ खे ॾिनो। रस्म तौर जीअं खीर जो पहिरियों ढुक सुणी खे पीआरियो वियो त सुणी जी कैफ़ियत बदिलजी वई। उन पंहिंजी बेचैनी जो सबब ॼाणण लाइ दरिया पार मेहार सां मिलंदी रही। खामा पचा पजरा
ਮੁੱਛਾਂ ਐ ਲੋਚਾਂ Burning, blazing, baking. I convulse. अली कह जाना बाकी अन बिन उन बुन क्या तबल तबुल जब तन विच होवे बाकी तन तन तिण तिण तुण तुण क्या मौला चा मेर दमिया वसावे बाकी कण कण किण किण कुण कुण क्या आए बुलिया ध्यान होना नहीं थोड़ी हो गया, बढ़िया ना।